वचन भी अवां टोड़िया, बेवफाई भी अवां कई। वचन भी अवां टोड़िया, बेवफाई भी अवां कई। डोह मूते रखी मुजरिम करे हलिया वयो। का ॻाल्हि नाहे, का ॻाल्हि नाहे। जॾहिं न घड़ियाल में 4 लॻी 24 मिंट ऐं 35 सेकंड थींदा आहिनि त ज़हन जी आकाश ते हिकु सोच निर्वार थी त जॾहिं मिंथू पियो कयईं त न कर यार प्लीज सम्झ, तूं मूंखे सम्झ त सही। पंहिंजो कसम ॾिनोमांइ, अम्मी जो कसम ॾिनोमांइ, खणी वई। सोचम चाचा जो कसम ॾियां, छो जो जिंदगी खे पंहिंजे बाबा सां तमामु घणी मोहबत हुई, उहो बि खणी वई। ऐं चाची तहां हलियो वञ ऐं मैसेज बि न कजो। अगर मैसेज कई त ब्लॉक कर। पहिरियां त चयमि त मैसेज न कयां, पर छा कयां, दिल मञी ही कान पई। मैसेज कंदो रहियमि। कुछ देर ब्लू टिक थींदा रहिया, पोइ वरी ब्लू टिक बि न पिया थियनि, बस सिंगल टिक पियो अचे। तुंहिंजी तस्वीर बि रही वई। सोचम मतां वाइफा बंदि कई हुजे, मामा एटम हले पई। सोचम शायद मोबाइल में का फॉल्ट अची वियो आहे, मोबाइल बि रीस्टार्ट कयो, वरी वाइफा ऑन कयो, पर न, अञा सिंगल टिक। सोचम शायद वाइफा कम नथी करे। ॿाहिरि वयमि ऐं दुकानदार वटि पहुतम। ख़बर अथई उन ॾींहुं माण्हू मूं ते खिलनि पिया। छो? तो मुंहिंजे ॿिन्ही पेरनि में ॿिया पातर पातर। तोखे त तकलीफ़ थींदी हुई न जॾहिं को माण्हू मूं ते खिलंदो हुयो। दुकानदार खे खां बैलेंस करायो, चयोमांसि को पैकेज ॾसियो त उमूमन दुकानदार चवंदा आहिनि त ही नंबर डायल कयो, पर न। ख़बर थी हुन ॾींहुं दुकानदार मूंखे छा चयो ॼण? चई पुट खेर त आहे, घर में सभु खेर आहे। दुकानदार खे लॻी रहियो हो त ॼण मुंहिंजे घर में का मयत थी आहे, को माण्हू मरी वियो आहे। घर पहुतम, डेटा केबल ऑन कयमि, वरी सिंगल टिक। मोबाइल खणी वञी शाज़िद खे ॾिनो। भाउ ही सिंगल टिक छो थी पई थिए? चेक कयो मोबाइल में को मसइलो आहे। शाज़िद चयो उमूमन जॾहिं को ब्लॉक कंदो आहे त पोइ ईअं थींदो आहे। मां चयमि न भाउ तव्हां चेक कयो, को ॿियो मसइलो आहे। शाज़िद सॼी मोबाइल चेक कई, चई न हुन तव्हांखे ब्लॉक कयो आहे। मां चयमि भाउ इहो नथो थी सघे, जंहिंजो 1 सेकंड बि मूंखां बग़ैर न गुज़रंदो हो, उहो मूंखे कीअं ब्लॉक करे सघे थी? शाज़िद मोबाइल वठी ऐं चयो हो मां न कर, तव्हांजो अकेला करे हलिया वियो। का ॻाल्हि नाहे, का ॻाल्हि नाहे।